तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं जेका सुभाणे यानी ॿ ॾींहं खां पोइ अचणु वारी आहे। ठीकु आहे न। जेका ॿ ॾींहं खां पोइ तकरार ड्रामे जी किस्त थींदी उन में छा थींदो। हाणे मूसा जी माउ खे नवाब खान मारे छॾियो। हाणे छा मूसा खे माफ़ु कंदो? छा इहो सिजावल जे मथां खून जो केस लॻंदो? छा कंहिंजे मथां खून जो केस लॻंदो ऐं छा थींदो छा न थींदो? ऐं मूसा जेको आहे उहो नवाब खान के बदिले में मारे छॾींदो या मीर बग़ावत कंदो नवाब खान के ख़िलाफ़? तू खून छो कयो? छो त मीर खून करणु नथो चाहे। हाणे मीर जेको आहे सचाई कंदो मूसा सां या न? हाणे सिजावल खे छा पुलिस गिरफ़्तार करण में कामयाबु थी वेंदी? सॼो कुझु तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढिड़े वीडियो में। पहिरियां हिनखे पूरो ॾिसो ऐं जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। ऐं थी सघे त असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं थी सघे त फेसबुक पेज ते अगरि ॾिसी रहिया त उनखे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। तव्हांखे मुख़्तसर कहाणी ॿुधाईंदा हलूं दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी। त हाणे तव्हांखे पोइ क़िस्म ॿुधायोसीं त हितां मूसा निकिरी वेंदा लेकिन थोरी घणी फायरिंग मीर वारा कंदा। उअं ई थियो फायरिंग थी आहे हू हुतां फ़िलहालु त निकिरी आहे लेकिन नवाब खान उनजी माउ खे मारे छॾियो। हाणे मूसा त ईअं ख़बर पुॼंदी मूसा छितो थी पवंदो ऐं मूसा चैलेंज कंदो अहद कंदो त नवाब खान तोखे मां कोन बख़्शींदुमि। लेकिन अहिड़े हिसाब सां जेको आहे पुलिस फ़िलहालु इहो केस विझंदी सिजावल जे घाटे में ऐं सिजावल खे गिरफ़्तार करण जी कोशिशि कंदी। लेकिन फ़िलहालु सिजावल बि जेको आहे न फासी वेंदो लेकिन वक़्ती तौरु सिजावल छो त उनजो केस मूसा जी माउ जो खून जो आहे। मूसा जॾहिं पाण बाद में शाहिदी ॾींदो त भाउ मुंहिंजो केस जेको खून मूसा जेको आहे जी माउ जो खून जेको आहे सिजावल कयो नाहे, इहे नवाब खान जी फायरिंग खां थियो आहे। मतिलबु अॻिते घणियूं किस्तूं हलंदियूं रहंदियूं ड्रामे जूं छिक छिका हलंदी रहंदी लेकिन भावल जे घर मूसा हूंदो उते उनखे ख़बर मिलंदी त हे कमु हीअं थी चुको आहे। नेक्स्ट एपिसोड में सुठा सुठा सीन ईंदा ऐं तव्हांखे ॾिसण में मिलंदा ऐं उमेदु आहे तव्हांखे वीडियो सुठो लॻो हूंदो। अगरि जे वीडियो सुठो लॻो आहे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो।